अज जो वचन सो समदर्शी तत्का बेता। सो समदर्शी तत्का बेता। नानक सगल सृष्टि का जेता। नानक सगल सृष्टि का जेता। सतगुरु इन पंक्तिअ में उन्हें भक्त जो भाव उन्हें ब्रह्म ज्ञानी जी गुणवत्ता ॿुधाइनि था, उन जा गुण ॿुधाए रहिया आहिनि, उन जी महिमा ॿुधाए रहिया आहिनि। चवनि था सो समदर्शी, वो सभिनि में हिकु नज़र ॾिसण वारो, सभिनि खे हिकु जहिड़ो ॾिसण वारो तत्व जो ज्ञानी आहे, यानी आत्मा जो ज्ञानी आहे। नानक सगल सृष्टि का जेता। सदगुरु चवनि था उन सॼी सृष्टिअ खे जीते वरितो। कंहिं जंहिं आत्म ज्ञान पातो, जंहिं ते प्रभुअ जी कृपा थी, जंहिंखे ब्रह्म ज्ञान आयो, उन जी सभिनि में हिकु ई दृष्टि थी रहे ऐं बिना लड़ाई झगड़ा किए, बिना हथियार हलाए उन सॼी संसार खे जीते वरितो। चओ हरे राम। हरे राम। यानी संसार में छा आहे? टे गुण हली रहिया आहिनि, सतो रजो तमो, काम क्रोध लोभ मोह अहंकार माया मत्सर। इन्हनि सभिनि खां त कोई विरलो जीतींदो आहे, त ब्रह्म ज्ञानी उन्हनि सभिनि खे जीते वठंदो आहे, भॻवान जी माया खे सम्झी वठंदो आहे ऐं किनारो बि करे वठंदो आहे, पाण खे अलॻि अनुभव करे वठंदो आहे। इन करे उन जी जेकी नज़र आहे उहा बि सम हूंदी आहे, समदर्शी, यानी दर्श यानी देखना, सभिनि खे हिक ई नज़र सां ॾिसंदो आहे, हिक ई भाव सां दर्शन कंदो आहे कि हिन में बि उहो ई राम आहे, मूं में बि उहो ई राम आहे, हिन जो बि उहो ई स्वरूप आहे, आत्मा जो मुंहिंजो बि उहो ई स्वरूप आहे, न हिन में कोई भेद आहे, न मूं में कोई भेद आहे। जात पात कोई भी हुजे, स्त्री हुजे पुरुष हुजे, कोई भी हुजे, पशु हुजे पक्षी हुजे प्राणी हुजन, आत्मा त सभिनि में उहा ई हिकिड़ी आहे। हिकिड़ा ब्रह्म ज्ञानी महात्मा पंहिंजे मौज में घुमनि पिया वेठा, त घुमंदे घुमंदे ॿिनि देशनि जे सरहद में पहुची विया। हाणे संयोग सां उन्हनि ॿिन्ही देशनि जा रिश्ता ख़राब हुजनि, पाण में लड़ाई झगड़ा युद्ध जी नौबत हुई। ब्रह्म ज्ञानी पूर्ण दरवेश वो घुमंदे घुमंदे सुबुह जो 4-5 बजे वञी करे उन बॉर्डर ते पहुतो, उन जगह ते पहुतो जीअं भारत देश जो पाकिस्तान सां अमृतसर में कश्मीर में बॉर्डर आहे, आख़िरी हद आहे भारत जी, ऐं तो शुरूआत थी थिए पाकिस्तान जी। त जीअं उहो महात्मा ब्रह्म ज्ञानी पहुतो, मुस्कुराईंदो ॾाढे पंहिंजे आत्म ज्ञान जे आनंद में हुजे, त उते उन देश जे सिपाहियुनि रोके वरितुसि। केरु आहे तूं, छा नालो अथई? छो जो पहिरियों ई रिश्ता ख़राब आहे देशनि जा, त उन्हनि खे शक हो ये अचानक काॾों थो अचे, केरु आहे? ॾाढ़ी वधियल वार वधियल, त उहो मुस्कुराइण लॻो, केरु आहे भाई? खुमारीअ में त हिन जो त कोई नालो ई न आहे, हीअ त मिटी आहे, हिन शरीर जो कोई बि नालो ॾेई छॾियो। सिपाहियुनि खे ॾाढो गुस्सो आयो त ही कोई लॻे थो जासूस आहे, अलाए केरु आहे, हिन जी ॿोली सही न आहे, ये कोई कहानी न आहे, या सची हिकिड़ी घटना आहे साध संगत जी। त वरी पुछूंसि ॿुधाए केरु आहे तूं? त उहो पंहिंजे भाव में पियो जवाबु ॾे, चएसि जेको तूं आहे उहो ई मां आहियां। पकड़े वरितऊं उनखे, पकड़े करे चवण लॻा हिते ई मारे छॾींदासीं, ठीकु ठीकु पंहिंजो परिचय ॾेई, या चालाकी न कर। चई चालाकी कहिड़ी आहे? चालाकी त इहा ई आहे कि माण्हू हितां पार थी वञे, त उन्हनि सम्झो हे पक कोई विरोधी देश जो कोई जासूस आहे, या कोई वॾो कोई हे माण्हू नज़र थो अचे कंहिं कम सां आयो आहे, हे ॾाढो असांजो वॾो दुश्मन आहे। हिकु ॿ सवाल अञा पुछूं जॾहिं उहो आत्म ज्ञान जा जवाब ॾे।
जवाब ई अहिड़ा ॾे। तोखे भउ नथो थिए? चई भउ छाजो थींदो? असां त भउ छॾे ई वेठा आहियूं, भउ जे मां पार हली वियो आहियां। अच्छा, हिनखे कोई भउ कोन्हे। तॾहिं सवाल पुछंदे पुछंदे हेॾो क्रोध में अची विया, सिपाहियुनि उनखे मारे छॾियो। मरंदे मरंदे बि मुस्कुराईंदे चए थो, मां त उहो ई आहियां, मां त उहो ई आहियां, तो में मूं में कोई भेद कोन्हे। चओ हरे राम। हाणे ॾिसो, उन शरीर जा अहिड़ा हिसाब किताब हुया कि उनखे शरीर छॾिणो पियो। कोई उन शरीर जो प्रारब्ध हो, जेको बि हो, लेकिन ब्रह्म ज्ञानी त उहे सदा निर्लेप न्यारा हुया। उन दुश्मन में बि उहा ई नज़र रखी जेके हथियार खणी मारनि था, ऐं मरंदे मरंदे बि चए थो, तूं बि उहो ई आहे, मां बि उहो ई आहियां, कोई भेद कोन्हे। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे, श्री कृष्ण गोविंद। इहा घटना आचार्य रजनीश पंहिंजे प्रवचन में चई आहे। इन तरह सां साध संगत जी, महात्मा ब्रह्म ज्ञानी जॾहिं चाहे भक्त पूर्ण भक्तीअ में अची वेंदो आहे त उनखे बि ओड़ी अवस्था मिली वेंदी आहे त उहो सभिनि में हिकु ई नज़र रखंदो आहे। यानी ॿिए जो दुख बि उनखे ईअं लॻंदो आहे जीअं मूंखे पहुची रहियो आहे, ऐं ॿिए जी ख़ुशी ॾिसी करे उहो पाण प्रसन्न थींदो आहे। अच्छा, ॿिए जो दुख ॾिसी करे त असांखे बि थोरी लॻंदी आहे, अरे हिन जी थोरी मदद कई वञे, हा न, दया कई वञे, हिनखे कुझु पैसे जी मदद कजे, दवा वठी ॾिजे, एतिरो ठीकु आहे, हा न। पर कोई बीमार आहे, कोड़ी आहे, उनखे असां गले लॻाईंदासीं? ॿुधायो, दया कंदासीं, प्रेम न करे सघंदासीं। प्रेम करणु अलॻि शइ आहे, दया करणु दया त जानवरनि ते बि कंदा आहियूं असां, प्रेम थोरी न सभिनि सां कंदा आहियूं। यही त फ़र्क़ु आहिनि वॾे वॾे महात्माउनि में, ब्रह्म ज्ञाननि में, संतनि में। सभिनि सां प्रेम कंदा आहिनि। ऐं ईअं बि न सोचिजो कि शरीर जो ई प्रेम कंदा आहिनि, हृदय जो प्रेम कंदा आहिनि सभिनी। कोई अगरि प्रेम सां उन्हनि सां बि उन्हनि जो अहिड़ो ई रिश्तो ठही वेंदो आहे जीअं असांजो परिवार सां हूंदो आहे, मोह ममता वारो, हा न। असां कंहिंजे लाइ जीअंदा आहियूं? परिवार लाइ। माता छा चवंदी कि मां कीअं बि जीवन गुज़ारिया, मुंहिंजा ॿार सुखी रहे। हा, मां भले, माता पिता चाहींदा कि असां भले हल्को फुल्को खाऊं, ॿार सुठो खाइनि, असां सादो बेश पायूं, ॿार भले सुठा कपिड़ा पाइनि, हा न, ऐं उन्हनि खे ख़ुशी मिलंदी आहे। इहो त उन्हनि जो जेको आहे स्वाभाविक गुण आहे संतान जे प्रति, ऐं उहा ई नज़र महात्माउनि जी संसार जे प्रति हूंदी आहे। असांजी नज़र 4 भातियुनि में, 8 भातियुनि में न। गुरु नानक देव महाराज हिकु बार रोई पिया, अखियुनि मूं आंसू अची विया, ऐं करतार खे ॾाढी शिकायत कयूं। चवण लॻा, दातार करतार तोखे तरस नथो अचे? हे केॾा दंगा फसाद हलिया आहिनि, निर्दोष माण्हुनि खे केॾी मार मिली आहे। चओ हरे राम। केती मार पई, गुरबाणी में चयो आहे गुरु नानक देव, भई तोखे तरस न आयो? छो जो उन्हनि जे लाइ सभिनि जा दुख ई पंहिंजा दुख आहिनि। चओ हरे राम। कबीरदास चवनि था, कबीरा तेरी झोपड़ी गलकटियनि के पास। कबीरदास जे आस पास कोई अहिड़ा रहंदा हुआ जेके कसाई जीवन खे कटींदा हुआ। ॾाढो दुख थींदो कबीरदास खे, वीचारा पंहिंजो दुख पाण खे ई था सम्झाइनि। चवनि था, कबीरा तेरी झोपड़ी गलकटियन के पास, और जो करेगा सो भरेगा, तू क्यों भय उदास? जेको करे तो उहो भरे तो, तू छो थो उदास थिए? यानी अहिड़ा ब्रह्म ज्ञानी बि ॿियनि जे दुख में उदास था थी वञनि, वरी पाण खे ई सम्झाइणो थो पए। चओ हरे राम। फरीद साहब चवनि था, फरीदा मैं जानिया दुख मुझको और दुख सबाया जग। अरे मां पियो सम्झा मां ई दुखी आहियां। अरे लेकिन मां जॾहिं ध्यान सां गहराई सां ॾिठो त सॼे संसार में ई दुख समायल आहे। ऊंचे चढ़ के देखिया, जंहिंसां मथे कोठे ते चढ़ी वञूं, ॿ फ्लोर मथे छत ते चढ़ी वञूं त पोइ सॼो गांव नज़र ईंदो आहे, परियों परियों जा घर नज़र ईंदा आहिनि। हा, बिलासपुर जा खंबा पहाड़ या कुझु अहिड़ी ऊंची जॻह हुजे उहे बि नज़र ईंदा।
त ऊंचे चढ़ के देखिया तां घर घर एही अग। फरीद साहब चवनि था मां बि जॾहिं ऊंची नज़र सां ॾिठो, अरे त घर घर में इहा आग लॻल आहे। चओ हरे राम। हे राम। अच्छा मज़े जी ॻाल्हि कहिड़ी आहे कि हर माण्हूअ खे ईअं लॻंदो अथव कि मां ई वधीक दुखी आहियां। इहो संतनि जा इहे अनुभव थियल आहिनि। छो जो तव्हांखे ॿुधाईंदा संतनि खे त कहिड़ी रीत हली रही आहे। त संतनि अनुभव ॿुधाया हर माण्हूअ खे ईअं लॻंदो आहे कि मां ई सभिनि खां वॾो दुखी आहियां। चओ हरे राम। हरे राम। भले जंहिंखे पेट में सूरु हुजे उनखे ईअं लॻंदो आहे त मां ई दुखी आहियां। उनखे पतो न आहे कैंसर जा बि मरीज आहिनि, कोमा में बि हली आहिनि हिते, कई वीचारा उथी नथा सघनि कई सालनि खां, लेकिन उनखे ईअं न लॻंदो। उनखे लॻंदो अलाए छा कयो आहे भॻवानु, मूं सां ई तो दुश्मनी कढे पियो, मां त ई नाराज़ आहे भॻवानु। चओ हरे राम। हरे राम। हलो हिते तन जो दुख थियो, मन जे दुखनि में बि कई ईअं ई रोअंदा रहंदा आहिनि। स्वस्थ माण्हू, अरबपति माण्हू, कोई कमी न आहे, ईअं ई वेठा रोअंदा मन जे दुखनि जे करे। चओ हरे कृष्ण। हरे कृष्ण। भगवत गीता जो अर्थ चए थो त माण्हू दुखी छो थींदो आहे? अज्ञान जे करे। इन करे दुखी न आहे कि असांखे कोई तकलीफ़ आहे, कंहिं कुझु चई छॾियो, हानि लाभ थी वियो, जस पजस थी वियो, न न, अज्ञान जे करे दुखी आहियूं असां। ज्ञान अची वञे त दुख मिटी वेंदा। हरे राम। हलो ये ज्ञान जी ॻाल्हि थी वई। भक्ति मार्ग में चवनि था पिया, डोंगरे जी महाराज चवनि था जंहिं इंद्रिय सां भक्ति न कंदो उन इंद्रिय सां पाप थींदो। अखियुनि सां अगरि असां भॻवान जो रोज़ अची प्रेम सां 2 मिंट बि दर्शन न कंदासीं, गुरुनि जो दर्शन न कंदासीं, तुलसी माता जो, गंगा मैया जो, गऊ माता जो, ब्राह्मण देवता जो दर्शन न कंदासीं, गीता शास्त्र भागवत रामायण खे नेण भरे न निहारींदासीं त उहे अखियूं ग़लति रस्ते में वेंदियूं। उन अखियुनि सां ई पाप थींदो। कन सां हरि नाम न ॿुधंदासीं, भॻवान जी भक्ति श्रवण न कंदासीं, कथा कीर्तन सत, त उन सां ई असां निंदा ॿुधणी पवंदी, कूड़ ॿुधणा पवंदा। ज़बान सां कीर्तन न ॻाईंदासीं त उन सां कूड़ हलंदो, क्रोध जी वाणी ईंदी, निंदा जा शब्द निकिरंदा। इन करे हर इंद्रिय सां भक्ति करणु खपे। इन करे गोपिन खे गो यानी इंद्रिया, पी यानी पीना, हर इंद्रिय सां उन्हनि श्री कृष्ण जे प्रेम जो अमृत पीतो। इन करे उन्हनि जो शब्द नालो थोड़ी आहे उन्हनि जो गोपी, उन जा नाला त अलॻि आहिनि न, ललिता विशाखा आदि जेके नाला आहिनि। हाँ, लेकिन सभिनि खे मिलाए गोपी छो चवंदा आहिनि? छो जो हर इंद्रिय सां उन्हनि प्रेम भक्ति जो अमृत पीतो श्री कृष्ण जो। इन करे गो यानी इंद्रिया, पी यानी पी जाना। अखियुनि सां भॻवान खे पी वयूं, कननि सां कथा न ॿुधूं, पी वयूं, ज़बान सां ॻाए ॻाए करे भॻवान खे पी वयूं। चओ हरे राम। हे राम। इन करे उन्हनि जो नालो गोपी आहे।